दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जीएस सिंध जी लतीफ़ जीएस सिंधी ॿोली। दोस्तों पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआत करियूं था अयूब खोसो जी हिन सिटुनि सां। कखनि खे संभालियो पखनि खे संभालियो, वञे थो हथनि मां वतन खे संभालियो। दोस्तों सिंध जे ॿेटनि ते वफ़ा कजो, कब्ज़ो उनजी जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। चलो ठीक आहे, पीपी त सिंध दुश्मन पार्टी आहे, उन त ॿेट विकिणी छॾिया, पर अपोज़िशन किथे आहे? जीडीए छा थी करे, कॉम्पस जमायतूं छा थियूं कनि, सिंध जो कलमकार लॾो छा थो करे, सिंध जो सहाफ़ी छा थो करे, सिंध जी सिविल सोसाइटी छा थी करे। सोशल मीडिया ते धूम मची पई आहे, पर अमली मैदान ते निकिरणो पवंदो। छो न जेका कराची प्रेस क्लब अॻियां हिकिड़ो वॾो मुज़ाहिरो कजे, धरणो हणिजे ऐं वॾे पैमाने ते एहतजाज कजे। दोस्तों जंहिं माण्हूअ खे पंहिंजी बनी, पंहिंजी वनी, पंहिंजे नंग, पंहिंजे दंग, पंहिंजी इज़त, पंहिंजी असमत, पंहिंजी गैरत ते झिबो नथो अचे या ईज़ा नथो अचे, उहो माण्हू कहिड़े कम जो? अहिड़े भड़वे भाव खां बि खट खाली भली आहे। दोस्तों अखि खोलियो, अखि पटियो। ही वक़्तु जेको आहे सो चुप ऐं ख़ामोश रहण जो न आहे, ऐं सुजाग थियण जो वक़्तु आहे, मज़ामत करण जो वक़्तु आहे, मज़म्मत करण जो वक़्तु आहे। अचो त जेको आहे सो सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ जेको आहे पाण गॾु थियूं, मुतहिद थियूं, मुनज़िम थियूं ऐं भरपूर एहतजाज करियूं। दोस्तों जेकॾहिं हीउ वीडियो मुंहिंजो पसंदि अचे त हिनखे अॻिते वधायो। इंशाअल्लाह वरी कंहिं नए मौज़ूअ सां तव्हां सां मुख़ातिब थींदासीं। तेसिताईं ॾियो इजाज़त। सलाम।